नासिन रखण वेझो ॻोठ बखो सियाल में सिराई शकील अहमद सियाल पारां BSPL बखो सियाल प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट शुरू कराई वई आहे, जंहिंमें 6 टीमुनि हिस्सो वरितो। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे शकील धारेजो। रखण वेझो ॻोठ बखू सियाल में सिराई शकील अहमद सियाल पारां BSPL बखू सियाल प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट शुरू कराई वई आहे, जंहिंमें 6 टीमुनि ते मुश्तमिल मुख़्तलिफ़ टीमुनि हिस्सो वरितो आहे। जॾहिं त इलाइक़े जे मोज़िज़ शख़्सियत सिराई गुलाम रसूल सियाल, सिराई अब्दुल जब्बार सियाल, सिराई शोएब महमूद सियाल ऐं ॿियनि महिमान ख़ासि तौर शिरकत करे रांदि जो इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते पहिरीं मैच जो सिराई शकील अहमद सियाल जी टीम कलंदर्स ऐं बाबू सुमरोई टीम किंग्स विच में ज़बरदस्त मुक़ाबिलो थियो, जॾहिं त टीम किंग्स मैच खटी इनाम हासिल कया ऐं क्रिकेट ॾिसंदड़नि खां ताड़ियुनि ऐं नारनि जो भरपूर दाद पिणु हासिल कयो आहे। उन हवाले सां रांदीगरनि ऐं महिमान ख़ासि ऐं ॿियनि शौक़ीननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त तमामु बहितरीनु असांखे ख़ुशी थी आहे, बेहद ख़ुशी आहे, छो जो BSPL जो पहिरियों राउंड असां महिनत सां खटियो आहे। बहितरीनु बॉलिंग कई यामीन, हाकिम, इज़हार, हादी। उन वरी बैटिंग जे अचूं त बैटिंग में गुड बैटिंग कई हाकिम, शाहनवाज़, ख़ुदि मां पाण कई सभु। हाणे ॾिसो न त स्टेट जो अलाए छो असां ख़ासि तौर ते हिन सिंध सां सोतीली माहौल सलूक आहे। जेके असांजा हुक्मरान आहिनि अलाए छो इन्हनि शयुनि ते सोचनि था। तव्हां ॾिसो छड़ो हिन पाण में जहिड़ो आहे स्पोर्ट्स जो, बिल्कुलु तव्हां सही था चओ, हिन जी प्रॉपर बजट हूंदी आहे, प्रॉपर सिस्टम हूंदो आहे। तव्हां ॾिसो त असांजे रखण गिरदो नवा में को बि गवर्नमेंट जे तरफ़ां को ग्राउंड आहे। जेके बि ग्राउंड आहिनि हिते नौजवान पंहिंजी मदद पाण ठाहिनि था ऐं जेके हिन इवेंट्स कराइनि था। असां वटि ख़ासि तौर ते रखण ऐं पसकेज़ाईअ में ग्राउंड जो तमामु घणो मसइलो आहे। जेका रांदियुनि जा मुक़ाबिला थींदा रहनि नंढनि नंढनि शहरनि में, शायद हिकिड़ो सिहत बि आहे, रांदि बि आहे, माण्हू जहिड़े जॻह खां बची वेंदो। ॾाढो ख़ुशी महसूस पिया कयूं, नौजवाननि खे ॾिसी हिकिड़ी एक्टिविटी आहे, ॾाढो इंजॉय पिया कयूं, ॾाढो मज़ो पिया वठूं, ॾाढो असांखे हिन गेम में मज़ो पियो अचे। ग्राउंड मुहैया कया वञनि त जीअं बहितर खां बहितर रांदि थिए, त जीअं सिंध जा जेके खिलाड़ी मथी लेवल ते बि सिलेक्ट थी सघनि। हुकूमत खे इहा ई गुज़ारिश आहे त सियासी माना हिन रांदियुनि खे फ़रोग़ ॾियनि ऐं डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट हिन वक़्तु अचे थी। डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खे इहा ई रिक्वेस्ट कबी त यूनियन काउंसिल लेवल ते अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि। शकील अहमद जेको आहे प्रोग्राम आहे तमामु वॾो इवेंट करायो आहे, जेको हिन इलाइक़े जे लाइ तमामु बहितरीनु आहे। रांदियूं सिहत जूं अलामत आहिनि। रांदीगरनि जो चवणु आहे त पंहिंजी मदद पाण त इलाइक़े में रांदि जा मैदान सजाए रांदियुनि खे प्रमोट करे रहिया आहियूं, जॾहिं त महिमाननि ऐं क्रिकेट ॾिसंदड़नि जो चवणु आहे त सिंध हुकूमत खे घुरिजे त UCs लेवल ते रांदियुनि जा ग्राउंड ठाहिराए रांदियुनि खे हथी वठाई वञे, त जीअं नौजवान नस्ल समाजी बुराइनि खां बची सघनि ऐं रांदियुनि ज़रिए क़ौम, मुल्क ऐं इलाइक़े जो नालो रोशन करे सघनि। शकील धारेजो, आवाज़ TV न्यूज़, रखण।